अस्सलाम वालेकुम नाजरीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां आहियां हमीदा अंजुम। नाजरीन, नौशेरो फेरोज़ लग गोठ जुमो फ़कीर कल्होड़ो लग हंबर वाह जा रहवासी चोरन ऐं दाली पुलिस जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे पोरियत मुस्मात वज़ीरा ख़ातून कल्होड़ो, संदसि पुट अब्दुल ख़ालिक कल्होड़ो, अब्दुल समद कल्होड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त राति जो पाड़े में रहंदड़ जवाबदार बाबर कल्होड़ो, कामरान कल्होड़ो, नज़ीर कल्होड़ो, साबिर कल्होड़ो ऐं ॿिया घर में दाख़िल थी असांजे घर मां बकरी चोरी कंदे मज़ामत करण ते असांखे धक हणी ज़ख़्मी करे बकरी ज़बरदस्ती काहे विया ऐं असां अहिड़ो इतला हद जे थाणे ते पिणु ॾिनो, पर पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण बजाए दाली पुलिस चौकी जे HC नबी बख़्श मल्लाह ऐं ॿिया पुलिस अहलकार रोज़ असांजे घरनि में दाख़िल थी असांखे हिरासमेंट कनि था ऐं असां खां केस दाख़िल करण जा 5000 पिणु वठी विया आहिनि, पर केस दाख़िल न कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु चोरनि सां ॿिट बणिजी असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करण ऐं असांखे हिरासमेंट करण जूं धमकियूं ॾियनि था, जॾहिं त चोरनि ऐं पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सेशन जज नौशेरो फेरोज़ जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे।